सलाम साथियों, आवाज़ तव्हांजो होस्ट काशान। आज तव्हांखे ॿुधाईंदसि ज़ंगीअ जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। सिंध जे झर जंग ऐं वस्ती वाहन में मिलंदड़ ज़ंगी जो ॿूटो बि पंहिंजी ख़ूबसूरती जे करे अहम जाइ वलारे थो। वारियासी ऐं पक्की ज़मीन में हर मौसम में सरसब्ज़ ऐं सगारो रहे थो। ज़ंगी जा पन अधु इंच वेकरा ऐं लॻभॻि 3 इंच डिघा थियनि था। ये ॾिसो, ज़ंगी जूं टारियूं रंग जूं सायूं ऐं अंदरां जंतर जी डांडियुनि जियां पोलियूं थियनि थियूं। ये ॾिसो, ही सायूं आहिनि। ये ॾिसो हितां, ऐं ये ॾिसो हितां पोलियूं आहिनि। हिन ॿूटे खे हिंदी में कनीर चवंदा आहिनि। ज़ंगी अक्सर करे ज़मीन मां हिकु झुगिटे जी सूरत में निकिरंदो आहे। ये ॾिसो, झुगिटो थियल आहे। ॾिसो, वाटर जी कपर सां सॼो हितां गयो ओतिरो वॾो झुगिटो आहे, भाकुर खां बि। ॾिसो, पोइ हिन खां पोइ ॿूटो थिए थो। हे ॾिसो, ॾिसो, वो ॾिसो, हुनजी पाड़ ॾिसो कीअं झुगिटे जी सूरत में निकितल आहे, पर हींअर सुकी वियो आहे। तव्हांखां इहो परियां वो ॾिसो, ज़ंगी जूं टारियूं घणो करे सिधियूं उभियूं वधनि थियूं। ज़ंगी जे ॿूटे जो कद लॻभॻि 7 खां 8 फुटनि ताईं ऊचो थिए थो। ज़ंगी खे अंग्रेज़ी में नीडियम आर्ड्रम चवंदा आहिनि। अक्सर करे सिंध, पंजाब, अफ़गानिस्तान, बलोचिस्तान ऐं हिमालय जे वादियुनि में 5500 फुटनि जी ऊचाईअ ते मिले थो। ज़ंगी जो ॿूटो सियारे जी आमद ऐं सरो जी पिछाड़ीअ में गुल झलणु लॻे थो। जेके गुल घणो करे 3 मुख़्तलिफ़ रंगनि में हुजनि था, किथे तेज़ ॻाढ़ा, किथे अछा त किथे वरी हल्के गुलाबी रंग जा थियनि था। गुलनि में ख़ुशबू थिए ई कोन, बाक़ी परे खां एॾा सुहिणा पिया लॻंदा आहिनि जहिड़ा गुलाब जा गुल। हे ॾिसो, गुल हल्के गुलाबी रंग जो आहे ऐं किथे किथे ही गुल ॻाढ़े रंग जा बि थींदा आहिनि ऐं हल्के फिके रंग जा बि थींदा आहिनि। हे ॾिसो, किथे किथे अछे रंग जा बि थींदा आहिनि ऐं हिते त गुलाबी रंग जा आहिनि। ऐं हिननि जो परे खां मंज़र त तव्हांखे वीडियो में नज़र ईंदो हूंदो। ज़ंगी जे ॿूटे जी पाड़ ज़हरीली हुजे थी, जंहिं करे हिन ॿूटे जे पननि, टारियुनि ऐं
गुलन में ब ज़हर जो असर रहे थो। जंहिं करे हिन ॿूटे खे गाह खाईंदड़ जानवर असुल चकी ई कोन हणनि। ज़ंगी जे ॿूटे जी पाड़ गुलन टारिन ऐं पननि खे हकीम मुख़्तलिफ़ नुस्ख़नि में पिणु इस्तेमालु कंदा आहिनि। जे पननि खे घोटे पेट जे कीड़नि जे इलाज लाइ पीआरियो वेंदो आहे। ज़ंगी जे पाड़ मां कोढ़ जे मर्ज़ जूं दवाऊं पिणु जोड़ियूं वञनि थियूं। ज़ंगी जो ॿूटो ॾंदनि हणण सां आसानी सां फुटे पवंदो आहे, जंहिंखे वरी आसानी सां ख़तम बि नथो करे सघिजे। काठिन खे घड़े फर्नीचर जे मथां गुलकारीअ तौर बि कतब आंदो वञे थो। ज़ंगीअ जी थुड़ खे वरी हुके जी नड़ तौर बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। ज़ंगी जूं काठियूं पूरियूं हुजण करे ॿरण में बि कम कोन अचनि। ॿरण वक़्तु रुगो दूंहों कंदियूं रहनि थियूं। बहिराड़ी जा माण्हू ज़ंगी जे टारिन ऐं पननि सां माल खे दूंहों कंदा आहिनि, जंहिं सां मच्छरनि खां निजात मिलियो वञे। असांजी वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारींदा।